इन्नल हम्दलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअदु फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा फ़इन्न कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फ़िन्नार। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि स्समीइल अलीम मिन हम्ज़िहि व नफ़ख़िहि व नफ़्सिहि। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदा व ख़लक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाहा कान अलैकुम रक़ीबा। या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाहा हक़्क़ तुक़ातिह वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाहा व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिइल्लाहा व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। अल्लाहुम्मा रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मन अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मन अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। हर किस्म जी वॾाई वाखाण किबरियाई अज़मत व जलालत अकेले अल्लाह वहदहु ला शरीक माबूद बरहक़ के जुगाए जेको इन पूरी दुनिया जो अकेलो ख़ालिक मालिक राज़िक़ वहदहु ला शरीक माबूद बरहक़ आ। उन खां पोइ ला तादाद अणगणिया बेहिसाब दुरूद ऐं सलाम हुजनि इमामुल अंबिया इमामुल अतक़िया इमाम हुदा साक़ी कौसर शाफ़ी महशर इमाम मुज्तबा अहमद मुस्तफ़ा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी ज़ात मुक़द्दस ते जैके अल्लाह रब्बुल आलमीन हिन पूरी कायनात जलाए रहबर व रहनमा रहमतल लिल आलमीन बणाई करे मबूस फरमायो। काबिल एहतराम मुअज़्ज़ज़ सामीन किराम,
अज जे खुतबे जुमअतुल मुबारक जो उन्वान क़यामत जो ॾींहुं ते मुश्तमल ऐं मबनी आहे। अल्लाह साईं मूंखे अव्हां खे क़ुरान पाक ऐं हदीस पाक ऐं उन ॾिहाड़े जे हसरत ऐं पछतावे ऐं निदामत खां पहिरियां पंहिंजी मुसलमानियत ते, पंहिंजे कलमे ते, पंहिंजे इस्लाम ते ऐं हिन थींदड़ ख़ुतबात ऐं तक़रीरनि ऐं वाइज़नि खे सम्झण ऐं पंहिंजे इस्लाह करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। क़यामत जो ॾींहुं सिंधी लफ़्ज़ आहे। अरबी में इन खे यौमुल हसरत भी चइबो, यानी कि उहो ॾिहाड़ो जंहिं ॾिहाड़े ते इंसान पंहिंजो हसरतूं बयानु कंदो, काश आउं ईअं कयां हा, काश आउं ईअं न कयां हा त ईअं न थिए हा, काश मूं पंहिंजी ज़िंदगी सॼी किथे गुज़ारे छॾी, मूंखे किथे गुज़ारणु खपे हा। अहिड़े हिसाब सां इन ॾिहाड़े खे यौमुद्दीन बि चयो वेंदो आहे, माना कि इंसाफ़ वारो ॾिहाड़ो। अहिड़े हिसाब सां इन ॾिहाड़े खे यौमुल हिसाब बि चयो वेंदो आहे, यानी कि हिसाब ॾियण वारो ॾिहाड़ो। अहिड़े हिसाब सां इन ॾिहाड़े खे यौमुल हशर बि चयो वेंदो आहे। सारी काइनात जे इंसाननि खे गॾु थियणो आहे। भले कि अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान पाक में फरमायो वइदल वुहूशु हुशिरत, जिन्ननि ऐं इंसाननि खां हटी करे बि जेके बि हशरातुल अर्ज़ आहिनि, जेके बि मख़लूक आहिनि साह वारियूं, क़यामत वारे ॾींहुं उहे बि गॾु कयूं वेंदियूं। अहिड़े हिसाब सां इन ॾिहाड़े खे यौमुल हुज़्न बि चइबो आहे, यानी कि गमो परेशानी वारो ॾिहाड़ो। अॼु जे ख़ुतबे जुमअतुल मुबारक जे अंदरि क़ुरान पाक ऐं हदीस पाक मञा बयानु कंदासीं त इहो ॾिहाड़ो केॾो ख़तरनाक ॾिहाड़ो आहे ऐं इन ॾिहाड़े ते इंसान केतिरे क़दुरु नादिम ऐं पिशेमान हूंदो, शर्म सवार हूंदो। अल्लाह रब्बुल आलमीन ऐं प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जिन जे फरमान सां ताल्लुक़ रखंदड़ जेका शरीयत आहे, उहा शरीयत जेको कुझु हयात मक़सद ॿुधाए थी, सॼो निचोड़ क़यामत वारो ॾिहाड़ो आहे। ऐं जेको कुझु थियणो आहे उहो क़यामत वारे ॾिहाड़े ते थियणो आहे, जंहिंखां बाद में अज़ली ज़िंदगी या त तबाही और बर्बादी वारी हूंदी, या त अज़ली ज़िंदगी कामयाब और कामरानी सुकून ऐं हशाश बशाश रहण वारी ज़िंदगी हूंदी। जन्नत ऐं जहन्नम इन ॾिहाड़े खे यौमुल फ़स्ल बि चयो वेंदो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान पाक जे अंदरि इन ॾिहाड़े खां बेइंतिहा ड्रेॼारियो आहे, बेइंतिहा ड्रेॼारियो आहे। प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम बि ड्रेॼारियो आहे। अम्मा आइशा रज़ी अल्लाहु ताला अन्हा ऐं प्यारा पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़े ॾिहाड़े पाण में कचहरी कनि पिया इन क़यामत वारे ॾिहाड़े जे बारे में। हू कहिड़ा ॿिन्ही जहाननि जो सरदार आहे, हू कहिड़ा मोमिननि जी माउ आहे,
पंहिंजो ईमान तो बिल्कुल पक्को आ, पर मोमिनन जी भी अमड़ आ। उहा बि प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिनकी घरवारी दुनिया व आखिरत में गद, जन्नत में गद। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सां ॻाल्हाईंदे चई त अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस पाक में अचे तो त क़यामत वारे ॾींहुं जो माण्हू उथंदा पेरनि में जूता पातल कोन हूंदा ऐं जिस्म ते कपड़ा भी कोन हूंदा। हदीस पाक में अचे तो जेके मर्द हूंदा उन्हनि जा खतना थियल भी कोन हूंदा, तोहर थियल भी कान हूंदा। अमर आयशा पूछा कि अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कपड़ा पातल कोन हूंदा, इंसान जी शर्मगाह ज़ाहिर हूंदी, पोइ हिक ॿिए खे ॾिसंद पोइ। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अहिड़ो तो खतरनाक ॾिहाड़ो हूंदो ऐं हसरत जो ॾिहाड़ो हूंदो, सभु को पंहिंजे मन में पाण ॿुॾल हूंदो, केर कंहिंखे वणंदो ई कोन। ॿिए जी शर्मगाह ॾिसण खां अखियूं मथे करण त परे जी ॻाल्हि, पंहिंजी ॻाल्हि कोन वणंदी, एतिरे क़दुरु खतरनाक ॾिहाड़ो हूंदो। ऐं प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आयशा रज़ी अल्लाहु ताला अन्हा जन्नत में उहो वेंदो जंहिं ते अल्लाह रहम करे, कामयाब उहो थींदो जंहिं ते अल्लाह रहम करे। अल्लाह जा रसूल तव्हां? चए आयशा हाँ आऊं बि उहो ई आहियां, जेकर रब रहम कयो त आऊं बि जन्नत में वेंदुसि। मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻिते प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आयशा टिन मक़ामनि ते आऊं तो आयशा के भी कोन सुञाणींदुसि। अंदाज़ो लगायो आयशा टिन मक़ामनि ते क़यामत वारे ॾींहुं आऊं मोहम्मद तोखे भी कोन सुञाणींदुसि। या रसूल अल्लाह उहे कहिड़ा टे मक़ाम कहिड़ा वक़्त हूंदा? प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आयशा जेॾी महिल न आमाल नामो ॾिनो वेंदो तोखे साॼे हथ में तो मिले या खाॿे हथ में तो मिले, उन टाइम आऊं तोखे कोन सुञाणींदुसि। आयशा जे महिल पुल सिरात क्रॉस कंदी टिपी थी वञी या किरी थी पई, आऊं तोखे न सुञाणींदुसि। आयशा नाम आमाल मिलण खां बाद में तुंहिंजे हक़ में रब्बुल आलमीन जी अदालत में कहिड़ो फ़ैसिलो जारी तो थिए, जन्नत में वञी थी या जहन्नम में वञी थी, ओॾी महिल आऊं तोखे कोन सुञाणींदुसि। बुज़ुर्गो मुंहिंजी मोहतरमा अमड़ई भेण, मर्दनि जे हवाले सां मुहम्मदुर रसूलुल्लाह चए त जेकॾहिं रब मूं ते बि रहम करे तॾहिं जन्नत में वेंदुसि। अवां जी मुंहिंजी छा हैसियत आहे? मुंहिंजी मोहतरमा अमड़ई भेण आयशा रज़ी अल्लाहु अन्हा जंहिंजी पाक दामनी जा, जंहिंजी ईमान याद आ, ऐं जेके इल्ज़ाम लगाइनि अमड़ आयशा जे करे रब उन्हनि खे तबाह ऐं बर्बाद करे छॾे दुनिया व आखिरत में, उन आयशा खे बि प्यारो पैगंबर न सुञाणे, तव्हांजी मुंहिंजी कहिड़ी हैसियत आहे? एॾो ख़तरनाक ॾिहाड़ो हूंदो। नबी सगोरा अलैहिमुस्सलातु वस्सलाम भी चवंदा मुंहिंजी जान छुटे, बस मुंहिंजी जान छुटे। अल्लाहु अकबर कबीरा। ताजो रब्बुल आलमीन जे तरफा ऐलान थींदो वमताज़ुल यौमा अय्युहल मुजरिमून, अॼु जो हो ॾिहाड़ो आहे जेके दुनिया में मूं रब जो फरमा बरदारियूं करे आया, मूं रब्बुल आलमीन जे ॻाल्हि खे मञी करे अमल करे आया, उहे हिकिड़े पासे थी वञनि हलिया। हो ॿिया जेके बदबख्त नादान इंसान, मूं रब जा नाफरमान मुजरिम इंसान, उहे हिकिड़े पासे थी वञनि हलिया। अल्लाह से उन्हनि सां मुखातिब थींदो ए ज़ालिमो, ए मुजरिमो, ए गुनहगारो, ए फासिको, ए फाजिरो, ए ज़ानियो, ए शराबियो, ए चोरो, ए सूदखोरो, ॿुधायो अलम आहद इलैकुम या बनी आदम अल्ला ताबुदु शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीना। ॿुधायो त सही छा दुनिया में मूं तव्हां सां इहो वाइदो कोन कयो हुयो
शैतान जे पोयां मता लॻजो, मुरब जे दर खे घर के मुरब जे चे खे मता छॾिजो। इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन, शैतान अवां जो खुलियो दुश्मन आ। शैतान अवां जी कामयाबी में राज़ी कॾहिं बि न थींदो। शैतान अवां खे तबाही बर्बादी ॾांहुं वठी वेंदो। मूं तव्हां खे सिधो रस्तो ॿुधायो त ही मुंहिंजी सिधी वाट आ, पर तव्हां छॾे वियो हलिया। अल्लाह से ऐलान कंदो, ओ ही उहो अॼु जो ख़तरनाक ॾिहाड़ो आ जंहिं ॾिहाड़े ते तव्हां खे हिसाब किताब ॾियणो आहे। या अल्लाह हिसाब कीअं ॾिबो? अल्लाह से फरमाए थो ज़बान, फरमाई न ज़बान ते तालो हूंदो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो अल-यौम नख्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून। दुनिया में वॾियूं चालाकियूं, दुनिया में वॾा गाला, दुनिया में वॾियूं टाल मटोलियूं, ज़बान सां सच के कूड़, कूड़ के सच, हक़ के बातिल, बातिल के हक़ करे वियासीं हलिया। इल्ज़ाम के असां सही करे ॿिए खे मज़लूम करे वियासीं हलिया। फरमाई न अॼु जे ॾिहाड़े ज़बान ते तालो हूंदो, वात बंदि हूंदो। अवां जा हथ ॻाल्हाईंदा, हा अल्लाह साईं हिन ज़ालिम मूंसां ज़ुल्म कयो। अवां जा पेर ॻाल्हाईंदा, हा अल्लाह साईं हिन ज़ालिम मूंसां हली करे वञी करे ही ज़ुल्म कयो आहे, ही गुनाह जो कमु करे आयो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो व यौम युहशरु अदाउल्लाहि इलन्नार फहुम युज़ऊन। ओहो ॾिहाड़ो क़यामत जो ॾिहाड़ो आहे जंहिं ॾिहाड़े ते रब्बुल आलमीन जा सारा दुश्मन गॾु कया वेंदा। ओ जेके रब जे दर खां, रब जे घर खां, रब जी नमाज़ खां, रब जी इबादत खां, रब जे क़ुरान खां, रब जी शरीयत खां, रब जी तौहीद खां, रब जी इबादत खां परे भॼण वारा, दीन इस्लाम ते ॻाल्हाइण वारा, मुसलमाननि जा दुश्मन, मसाजिदो, मदारिसो, नमाज़ो, क़ुरान सुन्नत जा दुश्मन, अल्लाह जा दुश्मन सॼा वेंदा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो फहुम युज़ऊन, ख़ौफ़ ज़दा हूंदा, परेशान हूंदा। हाय अॼु ॾिहाड़ो कहिड़ो ॾिहाड़ो अची वियो आहे। अल्लाह फरमाए थो उहो ॾिहाड़ो यौम तरजुफुर राजिफा, ही सारी काइनात जी जेका ज़मीन आहे एॾा टने वज़न खणी बर्दाश्त कयो वेठी आहे, चुरे कान थी। पर क़यामत वारो ॾींहुं ख़ौफ़े इलाही एॾो इन ज़मीन खे हूंदो, एतिरे क़दुरु ख़तरनाक ॾिहाड़ो हूंदो जो इहा ज़मीन बि लुॾण लॻंदी, पंहिंजी जॻह ते कान बीहंदे। अल्लाह फरमाए थो ततबाउ हर रादिफा, ओ आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी करे ता क़यामत ताणी इंसान, जिन्न, हशरातुल अर्ज़, जीत, जड़ा, मकोड़ा, पखी, सब जा सब जेके बि ज़मीन में मदफून हूंदा, अल्लाह से फरमाए थो हिकिड़ो सॾु थींदो, हिकिड़ी रड़ थींदी, हिकिड़ी पुकार थींदी, सब जा सब उथी करे उते गॾु थींदा। अल्लाह से फरमाए थो यौम यदउ दाई इला शैइन नुकुर, क़यामत वारे ॾींहुं सॾु करण वारो सॾु कंदो। ओ अहिड़ी ॻाल्हि न सॾु कंदो, हर कोई इंसान उनखे नापसंद कंदो त आऊं इते न वञा, मुझो ख़बर कान्हे का छा फ़ैसिलो थींदो, मूंसां कहिड़ी हालत थींदी। सभु उन ॻाल्हि खे, उन फ़ैसिले खे, उन गॾु थियण खे नापसंद कंदा। अल्लाह फरमाए थो ना ईअं डोड़ंदा ईंदा, मोहतिईन इलद्दा, डोड़ंदा ईंदा सॾु करण वारे ॾांहुं, क अन्नहुम जरादुम मुंतशिर। रब्बुल आलमीन फरमाए थो कब्रनि मां ईअं बुत छंडींदा निकिरंदा ईंदा जीअं मकड़ गॾु थींदा आहिनि हिकिड़ी जॻह ते वलर करे। रब साईं फरमाए थो ईअं गॾु थींदा। यक़ूलुल काफ़िरून हाज़ा यौमुन असिर, मुसलमान, मोमिन, नबी त परे जी ॻाल्हि, ओ जेके काफ़िर सदोरा, जेके दुनिया में वॾाइयूं करण वारा, मालो दौलत जा मालिक, ज़ुल्म करण वारा, अल्लाह से फरमाए थो क़यामत वारे ॾींहुं इहे काफ़िर बि आहो पुकार कंदे चवंदा हाय ही कहिड़ो अॼु ख़तरनाक ॾिहाड़ो आहे, एॾो वॾो ख़तरनाक ॾिहाड़ो। अल्लाह से फरमाए थो बली साअतु मौइदुहुम साअतु अदहा व अमर, क़यामत वारो ॾिहाड़ो आम ॾिहाड़ो न सम्झो, एॾो ख़तरनाक ॾिहाड़ो हूंदो। अल्लाह से फरमाए थो कालू तिल्क इदन करतुन खासिरा, नंढो वॾो, मर्दो औरत, चङा भला बुरा, सब जा सब चवंदा हाय ही कहिड़ो ख़तरनाक ॾिहाड़ो, हाय ही कहिड़ो ख़तरनाक ॾिहाड़ो आहे। या वैलना हाज़ा यौमुद्दीन, दुनिया में असां ॿुधंदा हुआसीं क़यामत वारो ॾिहाड़ो, छा क़यामत वारो ॾिहाड़ो, अॼु पंहिंजे अखियुनि सां ॾिसूं पिया, हाओ बाबा ही क़यामत वारो ॾिहाड़ो आहे। अल्लाह से फरमाए थो हाओ ही क़यामत वारो ॾिहाड़ो अथव, हिन ॾिहाड़े ते तव्हांखे फ़ैसिलो ॾियणो आहे, हिन ॾिहाड़े जे बारे में तव्हांखे दुनिया में ॿुधायो वियो हो, तव्हां तयारी न करे आया।
केड़ा गड थींदा उशुरुल लदीना ज़लमू व अज़वाजुहुम मा कानू यअबुदून ओ मुर्स कुंधर सब गड थींदा उन जो घर वारियूं भी सब गड थींदियूं औलाद भी सब गड थींदा व मा कानू यअबुदून दुनिया में झंडे जी पूजा कई तरह बोते आ कंडे जी पूजा कई तरह बोते आ कबर वारे जी पूजा कई तरह बोते आ पीर मुर्शिद सैयदन बुतन जी पूजा कई तरह सब जा सब बोते हुंदा अल्लाह से फरमाए तो हादा यौमुला यंतिकुना ही अज एड़ो दिहाड़ो आ कंहिंखे ॻाल्हाइण जी का जुर्रत कान रहंदे वला युज़नु लहुम फयअतज़िरूना अल्लाह से फरमाए तो ही एड़ो दिहाड़ो आ कंहिंखे कंहिं बि क़िस्म जी का भी इजाज़त कान हूंदी फयअतज़िरूना बहाना ठाहियो हीला ठाहियो टाल मटोलो कयो बड़ी जान चढ़ायो अल्लाह फरमाए ना ना हादा यौमुल फ़स्ल जमानाकुमुल अव्वलीना ही उहो दिहाड़ो अथव क़यामत जो दिहाड़ो फैसले जो दिहाड़ो आ इंसाफ जो दिहाड़ो आ जहन्नम ऐं जन्नत में दाखिल थियण जो दिहाड़ो आ अल्लाह से फरमाए तो सभिनी खे गॾु कयो वेंदो चवण वारनि चयो छा अब्बा दादा साले हज़ारे साल पहिरियां मरी विया हलिया सभु गॾु थींदा रब चयो हाओ हाओ कुल इन्नल अव्वलीन वल आखिरीन लमजमूउना इला मीक़ात यौमिन मालूम अल्लाह फरमाए तो हाओ हाओ अॻियां आया पोयां आया नंढा आया वॾा आया कारा आया कोझा आया अरब आया अजम आया मर्द आया औरतूं आयूं सब जा सब गॾु थींदा सभिनी खे हिसाब किताब ॾियणु थींदो हा उन ॾींहुं काइनात जे रब जे तरफ़ां ऐलान थींदो फ़इन कान लकुम कैदुन फ़कीदून ओ महशर मैदान में ॿुधल जेके बि बीठल आयो सदोरा सभु ॿुधो जेकॾहिं अॼु तव्हां को बहानो ठाहिणु चाहियो था अॼु का साज़िश ठाहिणु चाहियो था अॼु का प्लानिंग ठाहिणु चाहियो था फ़कीदून मुरब जे तरफ़ां तव्हांखे इजाज़त आहे ठाहे ॾेखारियो छा था करे सघो या माशरल जिन्न वल इंस इन इस्तताअतुम अन तनफुदू मिन अक़तारि समावाति वल अर्द फनफुदू ला तनफुदूना इल्ला बिसुल्तान ओ जिन्नो ओ इंसानो ज़मीन और आसमान जे जेकॾहिं किनारनि खां तव्हां ॿाहिरि निकिरण जी ताक़त रखो था मुरब जी कुदरत काइनात खां ताक़त रखणु चाहे सघो था ॿाहिरि निकिरण जी निकिरी ॾेखारियो अल्लाह फरमाए थो तव्हांजी बेवसी ऐं मजबूरी ऐं लाचारी नथा कुझु करे सघो हेॾो क़यामत वारो ॾिहाड़ो हूंदो कहिड़ो क़यामत वारो ॾिहाड़ो अय्या यसअलु अय्यान यौमुल क़ियामा तबसरा थींदे नज़र अचनि था क़यामत कॾहिं थींदी क़यामत जूं निशानियूं कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि पूरियूं थी वियूं आहिनि पाण पूरियूं कयूं पिया पुछूं कयूं था साईं निशानियूं पूरियूं थी वियूं या थींदियूं पाण पूरियूं कयूं पिया बेहयाई में पाण अॻिते क़यामत जी निशानी बेहयाई आम बेनमाज़ी में अॻिते क़यामत जी निशानी नमाज ख़त्म इमाम अलबानी रहिमहुल्लाह किताब अल अदबुल मुफ़रद जे अंदर फरमाया इन्न मिन अशराति साअ बेशक क़यामत जे निशाननि मजा इहा हिकु निशानी आहे कंहिं ॿुधायो रहमतुल्लाह अल आलमीन मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ी निशानी आहे फरमाए मर्र रजुलु बिल मस्जिद माण्हू मस्जिद खां गुज़रंदा ला युसल्ली फीही रकातैन दिल कोन चवंदी ज़मीर कोन उधारींदो त भला मस्जिद खां गुज़रियो आहे फ़र्ज़ नमाज़ हले पई भला जेकॾहिं फ़र्ज़ न आहे कॾहिं नमाज़ न पढ़ी आहे अल्लाह जो बानो आया नबी जो उम्मती आया रब जो नेमतूं पियो खावां भला अॼु भुलिजी करे बरकातूं नमाज़ जो पढ़ी वञा फरमाई न क़यामत जे निशाननि मजा इहा निशानी आहे अहिड़ा बदबख़्त इंसान ईंदा जेके मस्जिद में बरकतूं पढ़ण जे लाइ तयार न हूंदा पूरियूं पाण था कयूं हराम खोरी पाण अॻिते ज़िनाखोरी पाण अॻिते सूदखोरी पाण अॻिते कूड़ खोरी पाण हर बेहयाई में असां पाण क़यामत जी निशानियूं कॾहिं ईंदियूं सहे वारा सिंह हाथी वारा सिंह उठ वारा सिंह क़यामत जी निशानियुनि खे कोन थींदा अल्लाहु अकबर कबीरा फरमाइए यसअलु अय्यान यौमुल क़ियामा रब जो क़ुरान आहे मुंहिंजा बुज़ुर्गो ओ मुंहिंजी मोहतरमा मड़े भेण हिका कहानी को ड्रामो का फिल्म को किस्सो का आखाणी कोने का ये रब्बुल आलमीन जो क़ुरान आहे
जेकॾहिं आहे को ईमान जो ज़रो, आहे को हया जो ज़रो, अॼु क़यामत वारे ॾिहाड़े जा तबसरा ॿुधी करे तौबा ताइब थी करे पंहिंजी वॾाई, पंहिंजी अना, पंहिंजी मस्ती सभु मारे करे इलाहुल आलमीन रुजू करे मोटण जी कोशिश कंदासीं। फरमाइए सालो अय्यान यौमुल क़ियामा, पुछा करण वारा पुछा कंदा क़यामत कॾहिं ईंदी? अल्लाह फरमाए तो जवाब ॾियो फ़इज़ा बरिक़ल बसर, ओ क़यामत वारो ॾिहाड़ो अहिड़ो ख़तरनाक ॾिहाड़ो हूंदो, ओ अखियूं हशाश बशा थी करे खुलियूं जो खुलियूं रहिजी वेंदियूं हलियो। अल्लाह से फरमाए थो चंड फाटी पवंदो, सिज ऐं चंड पाण में टकराइजी वेंदा हलिया। जॾहिं क़यामत वारो ॾिहाड़ो थींदो यक़ूलुल इंसानु यौमइज़िन अइनल मफ़र, इंसान चवंदो अॼु का भॼण जी का वाट आहे, का जान छॾाइण जी वाट आहे। मिसाल ॾींदा हलूं, हिते हेॾां यूनुस जी होटल आहे, हिते हेॾां साईं ॿ दुकानूं ठहियूं पियूं आहिनि, अब्दुल वाहिद जी होटल आहे, शेर मोहम्मद जी परियां उताक आहे, साईं वरी हेॾां दलोर मोरी आहे, भॼी त जान छॾाईंदा आहियूं। फरमाए यक़ूलुल इंसानु यौमइज़िन अइनल मफ़र, का बि भॼण जी वाट न वाह, फनादम वला हीन मनास। रब जो क़ुरान आहे सूरत साद आहे। अल्लाह फरमाए तो वॾा वॾा सद करे रड़ियूं कुकियूं करे चवंदा ओए अॼु जे ॾिहाड़े का भॼण जी का वाट ॾेखारियो, को भॼण जो रस्तो ॾेखारियो, को पोचरो ॾेखारियो, भॼी जान छॾायूं। अल्लाह फरमाए तो न न का बि वाट कान हूंदी। तो केॾां वेंदासीं? तॾहिं चऊं था त मुंहिंजा बुज़ुर्गो, मुंहिंजी मुहतरमा मड़ी भेण, क़ुरान खे सीने सां लॻायो जो क़यामत वारे ॾींहुं भॼण जो सोचजे ई न, इहा परेशानियूं निदामत अचे ई न। क़ुरान अॻियां हूंदो। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए, सही इब्ने बयान हदीस किताब, प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए जेके क़ुरान खे अॻियां रखनि था, जेके क़ुरान ते अमल कनि था, क़ुरान खे पंहिंजो पेशवा कनि था, जीअं क़ुरान चवंदो वञे थो तीअं फौरन कंदा वञनि था, क़यामत वारे ॾींहुं हीउ बानो उथंदो, अॻियां क़ुरान हूंदो, खणी अचण जी ज़रूरत ई कान पवंदी। हिते साईं 7 न्याणियूं माई क़ुरान खड़ी मेड़ करे था वञूं, तॾहिं बि हमरा एॾो अॻियां फने खाना क़ुरान जी इज़त नथो रखे। एॾे ज़ालिमनि हींअर हिकिड़ी औरत अॻ ई मज़लूम वरी वीचारी क़ुरान खणी वई आहे त बाबा असांजी पचर ई छॾियो, हाणे कोन था असां बदिलो वठूं। तॾहिं बि उन MP में ने बस्ट सिधा हलाया जो क़ुरान खे सुरा करे औरत खे शहीद करे वञनि। हे मुसलमान बेगैरत बेहया इंसान, काफ़िरनि जी हींअर ॻाल्हि करण जी गुंजाइश ई कोन रही आहे। एतिरा असां मुसलमान अॻिते निकिरी चुका आहियूं। सी क़ुरान मोटाए छॾियूं, न न असां को अहिड़ा वियल आहियूं छा माफ़ करियूं? अल्लाह अकबर कबीरा। पोइ ॾिसो वरी उन्हनि जी ज़िंदगी, ॾिसो वरी उन्हनि जा जिस्म अजसाम, ॾिसो वरी उन्हनि जे घर ख़ुशियूं, केॾियूं मुसीबतूं बीमारियूं आहिनि, केतिरे क़दुरु क़त्लो गारत ऐं फ़सादनि में मुब्तला आहिनि। क़ुरान जी बेहतरा। अल्लाह अकबर कबीरा। इहो इंसान चवंदो केॾां भॼां अॼु? भॼण जी साईं का बि वाट कोन्हे। घणेई मस्तियूं कयई, घणेई अब्दुल रशीद तोखे रोकियो, हल निमाज़ पढ़, बहाना कयई, अॼु बि ही हिसाब ॾे त ख़बर पवे। अल्लाह अकबर कबीरा। हेॾो ख़तरनाक ॾिहाड़ो। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान पाक में फरमायो व अनज़िरहुम यौमल आज़िफा इदिल क़ुलूब लदल हनाजिर काज़िमीन मा लिज़्ज़ालिमीन मिन हमीम वला शफ़ीअ युता। रब जो क़ुरान 24 सिवारो सूरतुल मोमिना। अल्लाह फरमाए तो मोहम्मद करीम माण्हुनि खे ॾेॼार उन क़यामत वारे ॾिहाड़े खां जंहिं ॾिहाड़े इंसाननि जा जिगर वात मां निकिरणु शुरू कंदा, जंहिं ॾिहाड़े इंसाननि जूं दिलियूं वात मां निकिरणु शुरू करे छॾींदियूं। लदल हनाजिर काज़िमीन मा लिज़्ज़ालिमीन मिन हमीम वला शफ़ी। वो जेके मुजरिम सदोरा ईंदा दुनिया में वॾी आयाशी फ़हाशी आहे। अल्लाह से फरमाए तो ने ॾींहुं छा चवंदा? को दोस्त, को बेली, को यार, को संगत वारो, जान कुर्बान करण वारो, ज़ालिमन के मज़लूम ठहराइण वारो, वकालतूं विढ़ण वारो आहे को दोस्त? क़ुरान खणी ॾिसो। हमीम गहरो दोस्त जेको हर हाल में दुनिया में साथ ॾींदड़ हुजे। अल्लाह फरमाए तो आहे को दोस्त युता
जो अची करे ॻाल्हाए थी त ॾेखारे जो उनजी गुज़ारिश क़बूल कई वञे, वकालत ॿुधी वञे। अल्लाह फरमाए थो न न, ओ न ॾियारे ते हर हिकु दोस्त छा चवंदो, वयौम यअज़्ज़ु ज़ालिमु अला यदैहि यक़ूल या लैतनी लम अत्तखिज़ फुलानन खलीला। क़यामत वारे ॾींहुं सब जा सब दोस्त संगती, हर ज़ालिम, हर फाजिर गुनहगार इंसान ओ आङरियूं पंहिंजे वातनि में विझी करे ज़ोर ज़ोर सां चक हणंदा, चबाईंदा, चवंदा या लैतनी लम अत्तखिज़ फुलानन खलीला। हाय मुझले तबाही ओ बर्बादी आ, ओ दुनिया में आऊं फलाणे के दोस्त न ठाया हा। कुरान खणो, कुरान खणो, कुरान खणो। कुरान दे चे क़यामत वारे ॾींहुं पछताओ हूंदो ज़ालिमन के, गुनाहगारन के, फासिकन, फाजिरन, ज़ानियन, शराबियन के, मौसीकी जे शौक़न, रागन, वकालन के, सभिनीन के निदामानी हूंदी। काश आऊं फलां के दोस्त न ठाया हा, कंहिंखे दोस्त ठाया हा, उन ॾियारे ते चवंदो इत्तखज़्तु मअर रसूलि सबीला। काश आऊं पंहिंजे रसूल सां यारी रखी वठां हा, काश आऊं रसूल सां वफ़ा करे वठां हा, काश जंहिं नबी ते मूं कलमो पढ़ियो आ उन जी ॻाल्हि जो अदब ऐं एतराम रखंदे उन ते अमल करे वठां हा। लक़द अज़ल्लनी अनि ज़िक्रि बअद इज़ जाअनी वकान शैतानु लिल इंसानि ख़ज़ूला। क़यामत वारे ॾींहुं सदोरा पाण चवंदा, सदोरियूं पाण चवंदियूं त असां रसूल जी ॻाल्हि मञी अचूं हा, उन जी ताबेदारी करे अचूं हा, पैरवी करे अचूं हा। अॼु ही परेशानी न ॾिसूं हा, फलाणा फलाणा फलाणियूं फलाणियूं दोस्तियाणियूं ठाहियूंसीं, दोस्त ठाहियासीं, अॼु कमु न आया, असांखे तबाह करे छॾियऊं, असांखे गुमराह करे छॾियऊं, असांखे इलाहुल आलमीन जी इबादत खां क़यामत जे ॾियारे जी तयारी खां असांखे परे करे छॾियऊं। वरी साईं ते बस ॻाल्हि कान थींदी, अञा हिते आहो पुकार दाऊं कुकूं हलंदियूं पयूं। हेॾा मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जेको दुनिया में काफ़िरनि सां बि ज़ुल्म बर्दाश्त न करे, जेको दुनिया में जानवरनि सां ज़ुल्म बर्दाश्त न करे, जेको दुनिया में ज़ालिमन जी भी मदद करे, ज़ुल्म खां हटाए, ओ ज़ानियन जी इस्लाह करे, शराबियन जी इस्लाह करे, सूदखोरन जी इस्लाह करे। क़यामत वारे ॾींहुं इहो मोहम्मद करीम कुरान हथ में हूंदो, रब जो कुरान चए थो वक़ाल रसूल या रब्बि इन क़ौमी इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरआन महजूरा। क़यामत वारे ॾींहुं मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी उम्मत ते फरियादी हूंदा, सदोरा सदोरा तव्हां या मथे सदोरियूं सभु बीठल हूंदासीं हुते। रसूल चवंदो आहे मुंहिंजा रब करीम, ओ ही जेके मुंहिंजी क़ौम वारा बीठा अथई, ॿुधी करे मुंहिंजे क़ुरान खे अणॿुधो करे छॾियऊं। ॿुधायो जंहिं ते रसूल फरियाद करे बचंदासीं। साईं अल्लाह गफ़ूर रहीम, सिफारिश करे माफ़ कर। अल्लाह अकबर, रसूल दाहींदो। पोइ जुमे में हदीस बयान कईसूं सही मुस्लिम में, किताबुल ईमान में, प्यारे पैगंबर 4 दफ़ा सिफारिश कई, रब कबूल करे जिन्हनि खे जन्नत में दाखिल कंदो। 5 दफ़ा मोहम्मद करीम जी सिफारिश बि रद्द थी वेंदी आहे। अंदाज़ो लगायो छो? हदीस पाक जा जुमला आहिनि। हदीस पाक फरमायो मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो इरशाद, तो उन्हनि खे क़ुरान जहन्नम में रोके छॾींदो, क़ुरान ॿाहिरि निकिरण न ॾींदो। अॼु क़ुरान ॿुधी करे अणॿुधी, ये क़ुरान खे छॾियोसीं, बाक़ी इस्लाम बचो, ईमान बचो, मुसलमानी बची। अल्लाह अकबर कबीरा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो क़यामत वारो ॾियारो, यौम ला यनफ़उ मालुन वला बनून, गाड़ियों बंगला बैलेंस दौलत ज़मीन स्पेशली कपड़ा जूता बूट वड़ा वड़ा भरियल बर्थ सां कपड़ा फ़ाइदो ॾींदा, ज़ेवरात। फरमाई न न ओ तव्हां जी औलाद न न साईं, पोइ छा फ़ाइदो ॾींदी? रब जे क़ुरान खां पुछूं था, इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। अल्लाह से फरमाए तो का बि शइ फ़ाइदो कान ॾींदी जेको दिलि खणी आयो। ओ दिलि बि कहिड़ी? सिगरेट जे दूंहें सां भरियल न न, नास जे सुर्कियुनि सां भरियल न न, नसवार सां भरियल न न, शराब सां भरियल न न, शिरक सां भरियल न न, दोस्तियुनि सां भरियल न न,
इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। ओ वा दिल जंहिंमें रब्बुल आलमीन जी इबादत जो घरड़ो ठहियल आहे, जंहिंमें रब जे क़ुरान जो घरड़ो ठहियल आहे। ओ जंहिं दिल के दुनिया में रब जी नमाज का सवा सुकून न ईंदो हुयो, सच ॻाल्हाइण खां सवा सुकून न ईंदो हुयो, हया खां सवा सुकून न ईंदो हुयो, ईमान खां सवा सुकून न ईंदो हुयो, इस्लाम खां सवा सुकून न ईंदो हुयो, मिठड़े हबीब सां वफ़ा करण खां सवाइ सुकून न ईंदो हुयो। ओ या दिल अॼु कामयाब कराईंदी पंहिंजे पूरे जिस्म के। अल्लाह फरमाईंदो ज़बान ते ताला हूंदा, हत्ता इज़ा मा जाऊआ शहीद अलैहिम समउहुम व अबसारुहुम व जुलूदुहुम बिमा कानू यअमलून। अल्लाह से फरमाए तो क़यामत वारे ॾींहुं सभ जा सभ गॾु थींदा, जिस्म जी खल ॻाल्हाईंदी, कन ॻाल्हाईंदा, कन तो ॿुधंदा आहिनि मौलवी साहब, ॻाल्हाईंदा किथां, अखियूं ॻाल्हाईंदियूं, साईं अखियूं त ॾिसंदियूं आहिनि, ॻाल्हाईंदियूं कीअं, हथ ॻाल्हाईंदा, मौलवी साहब चरियो थियो आहे छा, हथनि सां त वठिबो आहे, कमु कबो आहे, लठ वाइबी आहे, चोरी गाह लुणबा आहिनि, चोरी पाणी लोड़बो आहे, कीअं मोगा टोड़बा आहिनि, ॿधबा आहिनि, ॻाल्हाईंदा कीअं मौलवी साहब, साईं पेर ॻाल्हाईंदा, ॿुधो मौलवी जो ॻाल्हियूं, कहिड़ो चरियो थी वियो आहे, कहिड़ियूं कहिड़ियूं चरियूं ॻाल्हियूं पियो करे। अल्लाह फरमाए थो न न, जंहिं पेर सां तूं ज़िना करण जे लाइ हली वएं, जंहिं पेर सां बेहयाई करण जे लाइ हली वएं, जंहिं पेर सां नमाज़नि खे ॾिसी पियो नमाज़ पढ़े पई, साईं क्रिकेट जो झटको ॾिसी अचूं, अल्लाहु अकबर कबीरा। ओ ये पेर क़यामत वारे ॾींहुं ॻाल्हाईंदा, पोइ ही सदोरो छा चवंदो, लिमा शहिदतुम अलैना, अखियुनि खे चवंदो छो मूं ते गवाही ॾिनी अथई। अॼु हिते जेकॾहिं कोन सची गवाही ॾे थो, गलो घोटे चढ़ी था वञूं, तुंहिंजी मजाल मुंहिंजे ख़िलाफ़ तो गवाही ॾिनी आहे। क़यामत वारे ॾींहुं अखियुनि खे छा चवंदासीं, लिमा शहिदतुम अलैना। आदत जो पियल हूंदी न वॾाई जी, फ़ख्र जी, तकब्बुर जी, उते अखियुनि खे बि चवंदासीं न बाबा तो छो मूं ते गवाही ॾिनी आहे, कननि खे चवंदासीं छो मूं ते गवाही ॾिनई, हथ खे चवंदासीं छो मूं ते गवाही ॾिनई, पेरनि खे चवंदासीं छो मूं ते गवाही ॾिनई। जवाब छा ईंदो, अंतक़नल्लाहु अल्लज़ी अंतक़ कुल्ल शै। असांजो कुसूर कोन्हे, दुनिया से ज़ालिम तो असां अखियुनि सां छा छा ॾिसंदो रहे, कॾहिं बि कोन कुझु चयोसीं। कन चवंदा ज़ालिम दुनिया में तो असां सां छा छा ॿुधो, कॾहिं बि असां चूं कान कईसीं। हथ चवंदा दुनिया में तो छा छा कयो, कॾहिं कोन पुछियोसीं, कॾहिं तोखे जवाब कोन ॾिनोसीं त न न ही गुनाह जो कमु असां नथा करियूं। पेरनि कॾहिं बि जवाब कोन ॾिनो आहे, पर अॼु असांखे ख़ालिक़ काइनात ॻाल्हाइण जो हुकुम ॾिनो आहे, तॾहिं ॻाल्हायूं पिया। तॾहिं तुंहिंजा जेके बि अंदरां कारा कोझा लुंड वेठल अथई सभु ज़ाहिर करियूं पिया। अल्लाहु अकबर। अंतक़ कुल्ल शै। साईं क़यामत वारे ॾींहुं ज़मीन पे ॻाल्हाईंदी। ज़मीन खे किथे ॾिठो अथव, अखियूं कन ज़बान ज़मीन जो ॾिठूं अथव, पर अल्लाह साईं क़यामत वारे ॾींहुं ज़मीन खे ॻाल्हाइण जी ताक़त ॾींदो। ही क़यामत वारे ॾियारे जा पसे मंज़र आहिनि। छा उन ॾियारे ते जवाबु ॾींदासीं, वत्तक़ू यौमन ला तजज़ी नफ्सुन अन नफ्सिन शैअ वला युक़बलु मिन्हा शफ़ाअतुन वला युख़ज़ु मिन्हा अदलुन वला हुम युंसरून। अल्लाह से फरमाए तो उहो क़यामत वारो ॾिहाड़ो अथव, उहो यौमुल हिसाब जो ॾिहाड़ो आहे, उहो पिशेमानी जो ॾिहाड़ो आहे, उहो शर्मिंदगी जो ॾिहाड़ो आहे। अल्लाह से फरमाए तो क़यामत वारे ॾींहुं का बि जीअ कंहिं जीअ खे केतिरो फ़ाइदो ज़र्रे बराबर फ़ाइदो न ॾेई सघंदी। भले सारी दुनिया गॾु करे फिदियो ॾे त मुंहिंजा पालणहार रब करीम ऐं मञा थो मूंखां ग़लतियूं थी वियूं, हलियो अॼु मोतरिफ़ आहियां, पंहिंजे गुनाहनि जो इतराफ़ थो करियां, पर या इलाहुल आलमीन ही सारी काइनात मूंखां वठी करे मूंखे निजात ॾे। अल्लाह फरमाए थो ला युख़ज़ु मिन्हा
शफाअतु वला युखज़ु मिन्हा, कंहिंजी सुफारिश क़बूल कान थींदी, को फिदियो क़बूल कोन थींदो, वला हुम युनसरून। अल्लाह से दुनिया में ऐलान कयो आ तव्हां मुंहिंजा थी वञो ऐं रब हर हाल में अवांजी मदद कंदुसि। पर इहो साॻियो काइनात जो रब चए थो जेकॾहिं दुनिया में मुंहिंजा न थियो, आख़िरत वारे ॾींहुं मदद जे लाइ सिकंदो, केरु तव्हांजी मदद ई कोन कंदो। ही क़यामत वारो ॾिहाड़ो अहिड़ो ख़तरनाक। प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो हदीस शरीफ जे किताब सही मुस्लिम के अंदर, किताबुल जन्नत व सिफतिहा बाबुल अम्र बि हुस्नि ज़न्नि बिल्लाहि इंदल मौत, हदीस नंबर 7232। प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सहाबी जाबिर चए थो, समिअतु नबिय सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम यक़ूलु, मो अल्लाह जे प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे फरमाइंदो ॿुधो यो पाण करीमन फरमायो पे, छा बे फरमायो, युबातु कुल्लु अब्दिन, क़यामत वारी सब जा सब जेके माण्हू हूंदा उहे उथारिया वेंदा। छा ते उथारिया वेंदा, अलामा मात अलई, दुनिया में जेको जेको कम कंदे मौत अची वेंदी हली, क़यामत वारे ॾींहुं उथंदा उन ही हालत में, उन ही कम सां, उन ही नियत सां, उन ही हालत में उथी करे सदोरा पेश थींदा। अंदाज़ो लॻायो अॼु जेकॾहिं न पाण खे टीवी ॾिसंदे गैर मुहर्रम जूं तस्वीरूं ॾिसंदे मौत अचे वञे, हल निमाज़ूं बि पढ़ूं था, मुवहिद बि आहियूं, नबी जा उम्मती बि आहियूं, गैर मुहर्रम जो फोटू ॾिसंदे मौत अची वञे हली। ओहो मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिं कॾहिं हिकु दफ़ो भुल मां बि इत्तिफ़ाक़ सां बि कंहिं गैर मुहर्रम औरत खे न ॾिठो, छा हो क़यामत वारे ॾींहुं टीवी साम्हूं टंगी पई हूंदी, सदोरो उथी वेंदो, नबी हुनखे भाकुर पाईंदो, नबी हुनजी इज़त कंदो? कहिड़ियूं ॻाल्हियूं था करियूं मुंहिंजा बुज़ुर्गो ऐं मोहतरमा मड़ई भेण, हेॾा वरी मुंहिंजी अम्मा जी मुंहिंजी भेण जा कम। साईं हिकु त पर्दो आहे कोन असां वटि, पोती आहे कान, जेकॾहिं आहे तॾहिं बि सफ़ा सन्हड़ो रहो, पायो न पायो ॻाल्हि साॻी आहे, बेपर्दगी जा निज़ाम। पोइ दाहूं कूकूं, साईं मुंहिंजी न्याणी सां ज़ुल्म आहे, मुंहिंजी न्याणी खे घर मां कढी छॾियो अथनि, मुंहिंजी न्याणी सां विढ़िया आहिनि। ऐं होॾां वरी कुंदर जेके मुड़ुस थींदा, तव्हांजी छोकिरी जो ॾोह आहे, असांजो कहिड़ो ॾोह आहे? क़यामत वारे ॾींहुं इहे बहाना कोन हलंदा। नबी चयो ॾोह हिन जो हुजे या हिन जो हुजे, भई ठाह करे इस्लाह करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो। हेॾां से मुड़ुस थोरो छोकिरी खे चई विरतो, छोकिरी जा वालिदैन उथी आया, छोकिरी जो पासो जल्दी वियो हलियो, हेॾां छोकिरे जा वालिदैन उथी आया, पासो जल्दी वियो हलियो। तव्हांखे पासा ई झलणा हा त पोइ निकाह छो करायव, पोइ शादियूं छो करायव? हू तव्हां वटि वेठी हुजे हा, हू वांदो वेठो हुजे, पासा ई झलणा हुया न, त पोइ निकाह छो थिया? क़यामत वारे ॾींहुं साईं सिगरेट पीअंदे हमरा खे मौत अची वई हली, शराब पीअंदे केतिरा मुसलमान मरनि पिया शराब पीअंदे, गुटको खाईंदे मौत अची वञे, बेहयायनि जा कम कंदे मौत अची वञे हली। क़यामत वारे ॾींहुं प्यारे पैगम्बर फरमायो उन हालत में वो कम कंदा ईंदा, सदोरा ई सदोरियूं साम्हूं अची करे महशर मैदान में वेंदा। प्यारो पैगम्बर सिफारिश कंदो, प्यारो पैगम्बर इज़त कंदो। अल्लाह अकबर कबीरा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो आइनो नु ॾियारे, रब जो कुरान खणो 21 ज़िबारो, सूरतुल अलिफ लाम मिम सजदा, वलौ तरा इदिल मुजरिमून नाकिसू रुऊसिहिम इंद रब्बिहिम रब्बना अबसरना व समिअना फरजिअना नअमल सालिहन इन्ना मुकिनून। दुनिया में कई चंगा अमल ॿुधायासीं, फज़ाइल ॿुधायासीं, मजाल जो असांजी जूं चुरे मुसलमान मर्द औरतनि जी। पर क़यामत वारो ॾींहुं थींदो, अल्लाह फरमाए तो मोहम्मद करीम ॾिसंदे ज़ालिम मर्दनि ऐं औरतनि खे, ओ क़यामत वारो ॾींहाड़ो जॾहिं थींदो, बारगाह इलाही में ईंदा, साईं कंध झुकियल हूंदा,
मामलो इते ख़त्म। अल्लाह फरमाए तो ना ना वल्लज़ीन कसबु सय्यिआति जज़ाउ सय्यतिन बिमिस्लिहा व तरहकुहुम ज़िल्ला। रब जो कुरान फरमाए तो जेके दुनिया में गुनाह करे ईंदा, गैर अमल साले करे ईंदा, क़यामत वारे ॾींहुं ईंदा सिर्फ़ कंध झुकियल न। अल्लाह फरमाए तो काराण मुंह ते छायल हूंदी। पाण चवंदा आहियूं अच्छो अथई मुंहुं, पर क़यामत वारे ॾींहुं अच्छो मुंहुं कोन हूंदो। जेकॾहिं तव्हां या जेका ज़िंदगी गुज़ारियूं पिया, मुंहिंजा बुज़ुर्ग मोहतरमा अमड़े भेण, अच्छो मुंहुं न रहंदो। खणो अल्लाह जो कुरान। अल्लाह से फरमाए तो जेके गुनाह करे ईंदा मुंहुं कारो हूंदो। अल्लाह साईं कारो कीअं हूंदो? अल्लाह से फरमाए तो ईअं कारो हूंदो ओ जीअं राति आधी थींदी आहे, राति जी ऊंदहि कीअं कारी थींदी आहे। दुनिया में तो वॾा हुस्न हुया, ॾाढा साबुण इस्तेमालु कया, ॾाढा मेकअप इस्तेमालु कया, ॾाढा सुहिणा थियासीं, ॾाढा वञी करे ॾाढ़ियूं कूड़ायोसीं, ब्लेट हणायासीं, ॾाढा पोंडर शोंडर लॻा। पर अल्लाह फरमाए तो क़यामत वारे ॾींहुं कुझु बि न थींदो, मुंहुं कारो हूंदो। अल्लाह सिर्फ़ मुंहुं कारो हूंदो फरमाईंदा न वज़िल्ला, मर्द हुजनि औरत हुजनि, हिकु कंध झुकियल, ॿियो वरी मुंहुं कारो, ऐं टियों वरी जेके बि नेक साले माण्हू हूंदा सभु ॾिसी करे चवंदा ही छा करे आयो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो मालहुम मिनल्लाहि मिन आसिम। अल्लाह का उन ॾिहाड़े केर बि बचाइण वारो न हूंदो। उलाइका अस्हाबुन नार हुम फिहा खालिदून। अल्लाह फरमाए थो इहे जहन्नम में हलंदा। चाहियो था जहन्नम, छा चवंदा? या अल्लाह साईं हाणे कंध झुकियल आहे। या इलाहुल आलमीन, दुनिया में ॾाढा गुनाह जा कम करे आया आहियूं, हाणे असांखे पोइते मोकल वेली, नमाज़ पढ़ी ईंदासीं, ज़िना खां बची ईंदासीं, सुहारी रखी ईंदासीं, नास कोन खाईंदासीं, शराब कोन पीअंदासीं, नसवार कोन खाईंदासीं, ड्रामा कोन ॾिसंदासीं, क्रिकेट कोन ॾिसंदासीं, या अल्लाह कूड़ कोन ॻाल्हाईंदासीं, या अल्लाह फ़ाहिशी दोस्तियूं कोन हलाईंदासीं। साईं कंध झुकिया पिया आहिनि। अल्लाह साईं फरमाईंदो न न हाणे पोइते मोटण ख़त्म आहे। वरी कसम खणंदा लौ अन्न ली करतन फ़अकून मिनल मुमिनीन। काश मूंखे थोड़ी मोहलत मिले दुनिया में ऐं मोमिन थींदुसि। अल्लाह फरमाए थो न न फलौ अन्न लना करतन फनकून मिनल मुमिनीन। सदोरा सदोरियूं सभु चवंदा या अल्लाह थोड़ी मोहलत ॾे दुनिया में, नेक थींदासीं। अल्लाह फरमाए थो न न हाणे जेको कुझु अथव इहो ई अथव। अवलम नुअम्मिरकुम मा यतज़क्करु फीहि मन तज़क्कर वजाअकुमुन नज़ीर। ओ बुज़ुर्गो मुंहिंजी मुहतरमा अमड़ी भेण, ये क़यामत वारे ॾिहाड़े जो ॻाल्हियूं आहिनि। ही घड़ी खन जो खेल दुनिया में कोने को। अल्लाह से फरमाए तो फकैफ तत्तकून इन कफरतुम यौमन यजअलुल विल्दान शीबा। 2 कलाकनि जो ॾिहाड़ो न, फरमाई नंढड़ो ॿार ॼमे थो, हिते 50 साल गुज़ारे थो दुनिया में, पोइ ॾाढ़ी अच्छी थींदी आहे, मुछूं अछियूं थींदियूं आहिनि। पर अल्लाह फरमाए थो क़यामत वारो ॾींहुं हिकिड़ो ॾिहाड़ो ई अछा वार ऐं अछियूं ॾाढ़ियूं अछियूं मुछूं कराइजो। एॾो वॾो डिघो ॾिहाड़ो हूंदो। उन ॾिहाड़े कहिड़ी हालत थींदी ख़बर आहे? हिसाब जो टाइम केॾी महिल अचे, जेकॾहिं अची बि वञे तॾहिं बि करतूत कारा लॻा पिया आहिनि। कहिड़ी असांखे तव्हांखे मूंखे जन्नत मिलंदी ऐं रब जी रहमत मिलंदी, अञा बीणो अज़ाब हूंदो। अल्लाह अकबर कबीरा। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, मिसाल घणा, ॻाल्हियूं घणियूं, सम्झण वारनि जे लाइ इशारो ई काफ़ी हूंदो आहे। अल्लाह से मूंखे अव्हांखे क़ुरान पाक हदीस पाक पढ़णु सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।